हले पे थो इहो चाचो किथां जो आहे ऐं केरु आहे। खोड़ माण्हुनि जूं इहे ॻाल्हियूं हलियूं त भाई चाचो सहाबी आहे, नबी साईं जे दौर जो आहे ऐं नफ़ीज़ आहे ऐं वॾी उमिरि आहे चाचे जी। पर हली हली इहे ॻाल्हियूं ख़बर पियूं त चाचो पाकिस्तान जो आहे ऐं सुबुह जो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तो अॼोके व्लॉग में ॻाल्हि कंदासीं मके ऐं मदीने में कहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, उन बारे में तव्हांखे सम्झाईंदासीं त उहो वाक़ियो छा आहे ऐं कीअं थियो। मदीने पाक में हिकिड़ो शख़्स पुराणो बुज़ुर्ग जंहिंजो वीडियो मां हींअर पासे में हलाईंदुसि, तव्हां ॾिसंदो, इहो इंतिहाई वायरल वीडियो थियो आहे ऐं अलाह ताला जंहिं बि पंहिंजे बाने जी इज़त कराइणु चाहींदो आहे उहो ईअं ई कराईंदो आहे। जॾहिं हे काबतुल्ला शरीफ़ में तवाफ़ पियो करे त लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो पियो हणे त खोड़ माण्हू हिन जे पासे में फिरी आया। इहो कुदरती हिकिड़ो करिश्मो आहे, कुदरती करिश्मो आहे। खोड़ माण्हू हिन जे पासे में फिरी आया त पोइ वरी हितां ॻाल्हियूं इहे निकितियूं त बाबा हे उतां ॻाल्हियूं इहे निकितियूं त बाबा हे को नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, पुराणे वॾी उमिरि जो आहे बुज़ुर्ग। हे चाचो तव्हां वीडियो ॾिसो, चाचे जी इंतिहाई नफ़ीज़ शख़्स आहे ऐं इंतिहाई वॾी उमिरि जो आहे। त इहे ॻाल्हियूं हलणु शुरू थियूं त बाबा हे को सहाफ़ी आहे, हे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे पुराणो। इन जे करे माण्हू हिन खे खोड़ फिरी आया त इन ॻाल्हि जो इहो वीडियो हली या वायरल थी। इंडिया जो मीडिया हुजे या अंग्रेज़नि जो मीडिया, कहिड़ो बि मीडिया हुजे, हिन खे बाक़ाइदे हिन चाचे जी वीडियो खे वायरल थी वियो चाचो ऐं खोड़ दुनिया में वीडियो वियो त सऊदी अरब जे जेके ऑफिशियल आहिनि, जेके ऑफिसर आहिनि, उन्हनि इन ॻाल्हि जो नोटिस वरितो त पुछा त कयूं, ॾिसूं त सही छा मामिलो आहे। जॾहिं नोटिस वरितऊं, जॾहिं आम्हूं साम्हूं उहे ऑफिसरनि हिन चाचे सां मुलाक़ात कई त हिन चाचे वीडियो में ॿुधाए पियो थो, अरबी ज़बान में आहे वीडियो, त ॿुधाए पियो थो त मां पाकिस्तान मुल्क पाकिस्तान जो आहियां ऐं सूबो बलोचिस्तान आहे, सूबा बलोचिस्तान जो आहे चाचो। सो हे केॾी ख़ुशनसीबी आहे असां पाकिस्तानियुनि जे लाइ जो असां वटि अहिड़ा नफ़ीज़, अहिड़ा सुठा माण्हू आहिनि जंहिंजी अलाह ताला इज़त। हिते त हे माण्हू हुजे हा त हिन जी काई ख़बर ई न हुजे हा हिन चाचे जी त केरु आहे केरु न आहे। इहो अलाह ताला मदीने में हुनजो वीडियो वायरल कराए ऐं सॼी दुनिया खे इहो न्यापो ॾिनो त अलाह जा नेक माण्हू आहिनि ऐं अलाह ताला हुनजी इज़त कराई आहे। ऐं हिते वीडियो में मां तव्हांखे ॾसियां थो, जॾहिं कराची एयरपोर्ट ते लथो आहे हे चाचो त हिन जी एॾी इस्तक़बाल थी आहे, गुलनि जी हिन खे हार गुलनि जा पाराया विया ऐं हे चाचो पाकिस्तान जो आहे। इहा न्यूज़ आहे, इहा तव्हांखे मां ॿुधायां थो त खोड़ माण्हू पुछा पिया कनि त हे चाचे जो जेको वीडियो बलोचिस्तान आहे, उन सूबे बलोचिस्तान जो आहे चाचो, असांजे मुल्क पाकिस्तान जो आहे। हे सहाबी कोन्हे को, हे आहे असांजे मुल्क जो ऐं नफ़ीज़, इंतिहाई नफ़ीज़ माण्हू आहे। वीडियो सुठो लॻे त लाइक ऐं शेयर कजो। वॾी महिरबानी दोस्तो।